अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 10 जुलाई 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरो जे शहीदनि जे वारसनि वटि क़ौमी अवामी तहरीक जो सरबराह अयाज़ लतीफ़ पली जो पहुतो। मोरो सानियो कैनाल मुख़ालिफ़ जदोजहद ख़िलाफ़ साज़िश करार। मक़तूल ज़ाहिद ऐं इरफ़ान जे वारसनि खे 5-5 करोड़ ॾियण जो मुतालबो। सिंध जे सरकारी मुलाज़िमनि मुतालबनि जी मंझताल ऐवान सदर आॾो धरणे जो ऐलान करे छॾियो। ठठे में पुलिस चढ़ाई। सूफ़ी फ़नकार इमाम अली बिरोही संसद नंढे भाउ ऐं भाइटे समेत 6 ॼणनि खे खंभे वई। कंदकोट वासियुनि जे मुतालबनि ते हुकूमत को बि अमल न कयो। अमन जी बहाली लाइ हुकूमत पारां को क़दम न खणण ते कंदकोट वासियुनि पारां अमन जी बहाली लाइ अॼु खां ॿीहर एहतिजाज जो ऐलान। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे ॻोठ बजराणी लिगारी पहुची शहीद ज़ाहिद लिगारी, शहीद इरफ़ान लिगारी, फ़ज़ीला लिगारी, ॿारड़ी भली लिगारी ऐं मुनीर लिगारी जे वारसनि सां ताज़ीद कई ऐं दिलबर लिगारी जी इयादत पिणु कयाई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ पली जे पुरअमन नौजवाननि खे शहीद करण ऐं दर्जने ॻोठाणनि मथां कूड़ा केस दाख़िल करण जी मज़मत कई। ॻोठ जे समाजी मुआशी नाकाबंदी फौरी तौर ख़तमु करण ऐं शहीद नौजवाननि जे क़त्ल में मुलविस माण्हुनि ते केस दाख़िल करण, शहीदनि जे वारसनि खे 5-5 करोड़ रुपया ॾियण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ पली जे वधीक चयो त जेके माण्हू खंभे गुम कया विया आहिनि उन्हनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। हिन समूरे वाक़े जो सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस नोटिस वठे सां सरबराही में जुडिशल कमीशन जोड़े जांच करण जो पिणु मुतालबो कयो वियो। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त शहीद इरफ़ान लिगारी ऐं शहीद ज़ाहिद लिगारी जी शहादत ते गहरो ॾुख पहुतो आहे। बजराणी लिगारी ॻोठ जा रहवासी अमन पसंदि पोहरियत हारी आहिनि जेके पंहिंजी पोखी ज़मीननि ऐं सिंधु दरिया सां प्यार कनि था। हिकु साज़िश तहत पुरअमन जदोजहद खे पुरतशदुद बणायो वियो त जीअं ॿियो केर बि आवाज़ बुलंद न करे सघे। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त सिंध जे माण्हुनि खे सिंधु दरिया कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ तहरीक में भरपूर हिसो वठिणो पवंदो त जीअं ही तहरीक मज़बूत थिए। हुकुमरान जी इहा भुल आहे त असां पोइते हटंदासीं, पर हिन ॻोठ जे नौजवाननि जी शहादत खां पोइ सिंध जे माण्हुनि में उत्साह पैदा थियो आहे। ही तहरीक हाणे रुकजणी नाहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ पली जे जो वधीक चवणु हो त खपंदो हिते पुछा वरी थींदी आहे क़ौमी कारकुननि खां। क़ौमी कारकुन त उहो ई जदोजहद में हलनि पिया जेके तव्हांजे नाले में इक़्तिदार वठनि था। वज़ीर आला, वज़ीर आज़म, सदर, उहे किथे आहिनि? बलूचिस्तान जे वज़ीर आला खे अचणु खपंदो। ख़ैबर पख्तूनख्वा में PTI जो वज़ीर आला वेठो आहे, उहो चयासीं ॾुख में शरीक आहियूं। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ अचिया, IG अची चया त असां गुज़ारिश था कयूं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे। छो कोन था कनि? जेकॾहिं तव्हांजे ॾाड़ीअ में कखु कोन्हे, जेके उर्दू में चइबो आहे दाढ़ी में तिनका, उहो जे नाहे ऐं तव्हां उन में मुलविस न आहियो ऐं तव्हां ग़ैर जानबदार आहियो ऐं इतफ़ाक़ी वाक़ियो थियो आहे त तव्हीं तॾहिं त छो कोन आहियो? इरफ़ान लगारी जे ऐं ज़ाहिद लगारी जे तॾहिं त छो न आहियो? हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, तव्हां उन रस्तनि तां लंघां पियो, सॼी सिंध में हलां पियो। इहे जेको थिया वाक़िया धरणा भरणा होॾां लॻा परे पासे ख़ैरपुर ॾांहुं, उनखां पोइ सॼो जग जान गुम थी वियो। ऐं त वरी हींअर बि मक़सूदो रहंदो हुअसि, ऐं हींअर बि भिट शाह हुअसि, ऐं हींअर बि बदीन हुअसि, ऐं हींअर बि 2 हफ़्ता अॻु में बठोरे हुअसि। हलूं पिया न। हाणे आउं सम्झां पियो त हेॾां वञे पियो सामान, कोयलो हितां होॾां पियो वञे,
गैस हितां होॾां पई वञे, पेट्रोल हितां होॾां पियो वञे ॿियनि सूबनि मां, ऐं उतां जेको पाणी अचे थो सो रोके छॾियो। असांजे कोयले जूं ट्रकूं भरियो, असांजी बिजलीअ जूं तारूं खणियो, असांजे थर्मल मां, असांजे विंड पावर मां, असांजे गैस मां, असांजी गैस होॾां मोकिलियो, उते प्लांट हलायो पिया। असांखे लोड शेडिंगूं, बिजली बंदि, पाणी बंदि, असांजे लाइ ज़िंदगी ज़हर। असांजो सामान खयो वञो, असांजा टैक्स खयो वञो, असांजो कोयलो, पेट्रोल, बिजली खयो वञो, ऐं मोट में असांखे ॾियो लाश, ऐं मोट में ॾियो असांखे पाणीअ ते धाड़ो, ऐं मोट में ॾियो असांजे ज़मीनुनि ते कब्ज़ा, ऐं पोइ पाण हथ नाच करे 4 माण्हू विहारे वज़ीरनि सां ॿियनि सां प्रेस कॉन्फ्रेंसूं करे सिंधियुनि खे ॿुधाए छॾियो त कैनाल बंदि थी आहे, ज़मीनूं वापसि थी वियूं। उहे ज़मीनुनि ते कब्ज़ो जारी, कैनालनि जो कमु जारी, पाणी बंदि, सिंध सां ज़ुल्म जारी, ऐं हितां टपड़ ढोईंदा अचो, ऐं हीअ तव्हांखे इस्तेमालु करे सिंध जे हुकूमरान खे तव्हां रुॻो हिन में अटकाए पिया आहियो त असांखे वज़ीर अज़म कंदा। हलिया पे सॼी सिंध निकिती पे। हाणे ख़तरो इहो आहे त जीअं सिंध हींअर निकिती आहे, ईअं जे सिंधियुनि धरणा आणणु शुरू कया, ईअं जे सिंधी अची रोडनि रस्तनि ते वेठा, त पोइ त पाकिस्तान जा रस्ता कोन हली सघंदा। तंहिंजे करे हीउ मनसूबो जोड़ियो वियो, इतफ़ाक़ी वाक़ियो कोन्हे। हीउ मनसूबो जोड़ियो वियो त सिंधी ईअं निकिरनि पिया। जॾहिं हीउ वाक़ियो पियो थियो, उन खां कुझु ॾींहं अॻु में तव्हां ॾिसंदो, उन खां 2-3 ॾींहं पोइ त ज़र यूनिवर्सिटी जा शागिर्द वेठा हुआ रोड ते, टेडो जाम में। सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द अची रस्तनि ते वेठा हुआ। हाणे ॾिठूं त सिंधियुनि सां जेको मसइलो थींदो, उहे अची रोड ब्लॉक करे वेही रहंदा। रोड ब्लॉक कंदा, सॼे मुल्क जो वहिंवार मुतासिर थी वेंदो। तंहिंजे करे मनसूबो इहो जोड़ियऊं त कंहिं हिकिड़ी जाइ ते अहिड़ो हमिलो कयूं, अहिड़ो मिसाल क़ाइमु कयूं, अहिड़ी ज़ुल्म, अहिड़ी जुठ कयूं, जो ॿिए पासे सिंधी रोड ते वेहण खां पहिरीं 1000 दफ़ा सोची। बाल ठाहे ॾिबो आहे न, बाल ठाहे ॾिबो आहे, पोइ ठकायो छको हणिबो आहे त हीअ बंगला ॻाल्हियूं ॿाल्हियूं सॼियूं ठाहे, अहिड़ी वॉली ठाहे ॾिजे, ऐं ईअं माण्हुनि जा लाश किराइजनि जो सॼे पाकिस्तान खे साबित बि कयूं त सिंध पुलिस ऐं सिंध सरकार ठीकु करे छॾियो। ॾिसो, सिंध सरकार सां जेको टकराईंदो, सिंध पुलिस सां जेको गड़बड़ कंदो, उन जा लाश किराईंदासीं। ऐं पोइ उन्हनि लाशनि खे जवाज़ बनाए अमरकोट वारनि खे, जैकबाबाद वारनि खे, लाड़काणे ऐं कंबर शदाद कोट खे, कराची, ठटे ऐं जामशोरे में उन्हनि खे नांग सुंघाराए छॾिजे। अबा निकिरंदे थाणे बोला खान मां, निकिरंदे वाई पादी मां, निकिरंदे कंबर शदाद कोट मां अची वेंदे नसीरबाद जे रोड ते, वेंदे गढ़ी यासीन जे रोड ते, मोरे वारी ॻाल्हि यादि कोन अथई? तव्हां सां हींअर छो वेठा कनि? इहो सोचो अथव? तव्हांजा 40 खां 50 माण्हू तव्हांजा उन्हनि ते FIR आहिनि। हिन ॻोठ जे आउं पहिरीं त मुतालबो थो कयां त इहे FIR फौरन वापसि वरितियूं अथनि। IG जेल खां ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां ऐं सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट जा चीफ जस्टिस आहिनि किथे? कहिड़ी दुनिया में? आउं सुप्रीम कोर्ट जो वकील आहियां, अयाज़ लतीफ़ पलेजो, को आम सियासी कारकुन कोन्हे जो ऐं सुप्रीम कोर्ट जे वकील जे हैसियत सां चवां पियो त सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सुप्रीम कोर्ट जे जस्टिस जुनैद गफ़ार साहब थियो आहे चीफ जस्टिस। My Lord Mr. Justice Junaid Ghaffar Saab, I would like to invite your attention. You have been recently elevated to this exceptional commanding post of Chief Justice. People have lots of expectations from you. I would like to request you. ॻोठ बजाराणी लिगारी जे वाक़े जस्क मगवाण अरबाब भील जे जेल में आज़ादु थियण जी तारीख़ बाबति अदालत में पेशरफ़्त थियण ते एडवोकेट नूर मोहम्मद तुनियो ॻाल्हाईंदे चयो त वाक़े इंतिहाई ॾुखोईंदड़ इरफान ऐं ज़ाहिद लगारी जे शहीद थियण बाद ॿ ख़ुदकुशियूं थियूं, जेको इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। हिन सॼी सूरतहाल में ख़राब हुकुमरानी ऐं लाक़ानूनियत साफ़ नज़र अचे पई। सॼी सिंध धाड़ियलनि हवाले कई वई आहे। बॉर्डर इलाइक़नि मां मनशात ऐं जदीद हथियार मोकिले माण्हुनि खां मुर्कूं खसियूं वियूं आहिनि। सिंध जा माण्हू हर तरफ़ घेरे हेठि आहिनि। सिंधी माण्हुनि ते कूड़ियूं FIRूं दाख़िल थियनि पियूं। अरबाब भील हैदराबाद में आज़ादु थियो त उनखे जेल मां खंबे गुम करे दादू आंदो वियो।
शहीद इरफान जो लाश खंभियो वियो। सॼी सिंध उन अमल खे ॾिठो पर अदालतनि में को बि तदारक नथो थिए। सिंध जो सॼो कारवहिंवार एजेंसियुनि जे कंट्रोल में आहे। सिंधी माण्हुनि लाइ हिकु रस्तो आहे त हूअ सियासत में मुलज़िम थी तहरुक में अचनि। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी अॻवान एडवोकेट इस्माइल ख़ासकैली ऐं नूर नबी पलीजे पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त कराचीअ जी क़दीमी सिंधी वसिंजनि जो पाणी बंदि करे DH खे इज़ाफ़ी पाणी ॾिनो पियो वञे। DH खे पाणी फ़राहम करण लाइ सिंध काबीना तरफ़ां ₹10.5 अरब रुपया मंज़ूर कया विया आहिनि। पैसनि जी मंज़ूरी पोरितनि जे फटण ते लूणु बुरकणु बराबरि आहे। DH खे इज़ाफ़ी पाणी ॾियण बदिरां कराची जे क़दीमी ॻोठनि खे पाणी फ़राहम कयो वञे। अॻवान चयो त कराची जे क़दीमी ॻोठनि खे नज़रअंदाज़ करे DH बहरिया टाउन जहिड़ियुनि कब्ज़ाकीर कॉलोनियुनि खे सहूलियतूं ॾिनियूं पियूं वञनि। स्टील टाउन समेत कराची में ग़रीब मिसकिन पोरितनि जे वसिंजनि खे सहूलियतुनि खां महरूम कयो वियो आहे। सिंध सरकार आवाम जे टैक्स जा समूरा पैसा करप्शन ऐं पंहिंजा नवाज़ी में वञाए छॾिया आहिनि। पीपल्स पार्टी पोरियत आवाम जो रत चूसे अशराफिया खे मचाए मवाड़ करे छॾियो आहे। जसकम ऐं जसाफ़ जे अॻवाननि ऐं कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ सुभाणे एहतिजाजी मार्च जो ऐलान। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ दादू ज़िले जे सदर मंसूर जमाली, जसाफ़ मरकज़ी अॻवान दरिया ख़ान पहवर, सालार सोलंकी ऐं न्याज़ चन्ना ऐं वाजिद सियाल मथां दाख़िल कूड़नि केसनि ख़िलाफ़ सुभाणे ग़रीबाबाद उस्ताद बुखारी जी मज़ार खां प्रेस क्लब दादू ताईं पैदल मार्च कयो वेंदो। इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ बसीर नवीद चयो आहे त रियासत सिंध ऐं उन जे अवाम खां बदिलो ऐं इंतकाम वठण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। कैनालनि जो कमु शुरू थी चुको आहे। ॿिए तरफ़ माण्हुनि जो ध्यानु हटाइण लाइ वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत तरफ़ां आसिफ़ ज़रदारी बाबति पंहिंजे वज़ीफ़ा ख़्वार TV एंकर वसीले प्रोपेगेंडा कराई पई वञे त आसिफ़ ज़रदारी खां इस्तीफ़ा वरिती वेंदी या पोइ आसिफ़ ज़रदारी खे ऐवान सदर मां कढी ॿाहिरि फिटो कयो वेंदो। अहिड़ी मुहिम हलाए सिंध जे माण्हुनि खे कावड़ ॾियारण जी कोशिशि कई पई वञे त जीअं सिंध में ज़रदारी जे हक़ में जलसा जलूस ऐं एहतिजाज थियनि। माण्हुनि जो ध्यानु कैनालनि जी तइमीर ऐं कारपोरेट फार्मिंग ऐं ग्रीन इनिशिएटिव खां हटी वञे। जेकॾहिं सदर आसिफ़ ज़रदारी जे हक़ में पुरजोश मुज़ाहिरा न थिया त उन में रियासत पाण तशदुद जा अनसर विझी उहो कमु जमायत इस्लामी MQM ऐं ॿियनि सरकारी धड़नि या ॿियनि अहिड़ियुनि जमायतुनि खे इस्तेमालु कंदे एहतिजाज कराईंदी त जीअं एहतिजाज में माण्हुनि खे मसरूफ़ रखी कैनालनि जे प्रोजेक्ट खे मुकमिल करायो वञे। जीअं सिंध मुहाज़ जो वाइस चेयरमैन सैयद नवाज़ शाह भाॾाई कुनरी पहुतो। उते सियासी समाजी कारकुननि दारा जुणेजो ऐं बाबर जुणेजो जी अॻवानी में कारकुननि जीअं सिंध मुहाज़ में शमूलियत जो ऐलान कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे नवाज़ शाह भाॾाई चयो त सिंध जे वजूद खे संगीन ख़तरा आहिनि। क़ौमी इतिहाद वक़्त जी ज़रूरत आहे। सिंधू दरिया जे मुस्तक़बिल, कारपोरेट फार्मिंग, धारियुनि जी झलकार ऐं धाड़ियल गर्दी सिंध जी मौत ऐं ज़िंदगी जा मसइला आहिनि। पाणी अॼु बि सिंध जे पुछड़ वारनि इलाइक़नि में मौजूदु न आहे, जंहिं सबबि ज़राइत खे कापारी धक रसियो आहे। सारियुनि समेत ॿियनि फसलनि जी पोखी सख़्तु मुतासिर थी आहे। पंजाब रोज़ानो जे बुनियादी थरकोल मां हज़ारे मेगावाट बिजली चोरी करे रहियो आहे, पर मक़ामी थरवासियुनि जे ॻोठनि ऐं शहरनि में ऊंदाही जो राज आहे। थरकोल में धरती धड़नि खे रोज़गार जा मौक़ा ॾियण बजाए ॿाहिरां आयल माण्हू भर्ती कया पिया वञनि। कुनरी ऐं अमरकोट जहिड़नि पुरमन इलाइक़नि में मज़हबी इंतिहा पसंदी खे हथी वठराई पई वञे, जंहिंजा ज़िम्मेवार हुक्मरान आहिनि। पीपल्स पार्टी 18 सालनि में सिंध खे करप्शन, फुरलुट, रिश्वतखोरी, मनशात, क्रिमिनल क्राइम ऐं वसीलनि जी भीख खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। उत्तर सिंध जे ज़िलनि में धाड़ियल राज क़ाइमु आहे। हालति इहा आहे त बठोरेवासी हिकु पीरसन मग़वी जेको धाड़ियलनि जे तशदुद में फ़ौत थियो आहे, उन जे लाश जो 50 लख रुपया भुंग घुरियो पियो वञे। रियासत रिट खे धाड़ियल चैलेंज पिया कनि, जॾहिं त क़ानून लागू कंदड़ इदारा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। हुन वधीक चयो त सिंध खे दरपेश ख़तरनि जे ख़िलाफ़ 19 जुलाई ते जीअं सिंध मुहाज़ पारां एहतिजाजी रैली कढी वेंदी।
सिंध जा माण्हू उन में वधि खां वधि शिरकत कनि। हिन वक़्तु हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे सिंध काज़ लाइ गॾु थियणो पवंदो। नौजवाननि खे वधि में वधि जीअं सिंध मुहाज़ में शामिलु थी साईं GM सैद जे फ़िक्र खे अमली जामो पहिराइण लाइ अॻिते अचिणो पवंदो। सीनियर जर्नलिस्ट ज़ुबैदा मुस्तफ़ा 84 वरहनि जी उमिरि में विछड़ी वई। जग मशहूर साफ़ी ज़ुबैदा मुस्तफ़ा डान अख़बार जे इदारती सुफ़े जी एडिटर रही। तरक़ी पसंद ख़्यालनि वारी ज़ुबैदा मुस्तफ़ा मादरी ॿोलियुनि में तालीम जी हामी हुई। हुन उन मौज़ू ते हिकु किताबु पिणु लिखियो। सिंधियन नेशनल कांग्रेस जे अॻुवाण सारंग जोयो ज़ुबैदा मुस्तफ़ा जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त ज़ुबैदा मुस्तफ़ा बेबाक उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी हुई जंहिंखे सिंधी ॿोली ऐं सिंध सां इश्क़ हो। पाण हिकु नफ़ीस इंसान हुई। संदसि सिंधी ॿोली सां चाह जो अंदाज़ उन मां लॻाए सघिजे थो। जॾहिं असां ज़ेबेस्ट यूनिवर्सिटी कराची जे इदारे सिंधी व्यास अकेडमी पारां ॿीहर सिंधी ॿोली सिख्या जो कोर्स अनाउंस कयो त पहिरें शागिर्द तौरु ज़ुबैदा मुस्तफ़ा दाख़िला वरिती। उन वक़्तु संसद उमिरि 79 साल हुई ऐं पाण ज़रे घटि अखियुनि खां वॾी थी चुकी हुई। पर उनजे बावजूदि संसद ॿोली सिखण जे चाह हुनखे असां सां मिलायो ऐं असांजे इदारे मां सिंधी ॿोली सिख्या जे पहिरें लेवल पास कयाईं। जग मशहूर साफ़ी ज़ुबैदा मुस्तफ़ा जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे नामिर लेखक ऐं दानिश्वर नसीर मेमण लिखियो आहे त ज़ुबैदा मुस्तफ़ा मादरी ॿोलियुनि में तालीम जी हामी हुई। मुंहिंजो साणुसि तारुफ़ तॾहिं थियो जॾहिं मुशरफ़ी अरबाब ग़ुलाम रहीम जे दौर में जाड़नि ॿेटनि खे वफ़ाक़ हवाले करण वारे मामले ते सिंध में हिकु मुहिम हलंदड़ हुई। उहे ॿेट ॾिसण लाइ साणुसि गॾु वञणु पिणु थियो हो। हुन उन मामले ते मुंहिंजो मज़मून डान में निमाया करे छापियो हो। उन वक़्तु ॿेटनि खे वफ़ाक़ हवाले करण ख़िलाफ़ हुन डान में मज़मून एडिटोरियल पिणु लिखिया। आख़िरी वरहनि में संदसि अखियुनि जो नूर झीणो थी वियो हो, पर उन हालत में बि हू कॾहिं कॾहिं डान अख़बार लाइ मज़मून लिखंदी हुई। संदसि लाॾाणो सञावद हलकनि लाइ ॾुखो ईंदड़ ख़बर आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले कोरंगी पारां बिलावल कॉलोनी में सिंध शनासी तनज़ीम ऐं कारकुन साज़ी जे मौज़ू ते लेक्चर प्रोग्राम जो इहतमाम कयो वियो, जंहिंजी सदारत सिंधियन नेशनल कांग्रेस डिवीज़न कराची जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र गनी आजिज़ कई, जॾहिं त कराची डिवीज़न ऑर्गेनाइज़र साईं लतीफ़ मेमण मौज़ू ते लेक्चर ॾिनो। प्रोग्राम जी शुरूआति क़ौमी तराने सां कई वई, जंहिंखां पोइ ज़िले कोरंगी जे चीफ ऑर्गेनाइज़र शुएब शेख समूर आयल कारकुननि ऐं महिमाननि खे आजियाणो ॾिनो। प्रोग्राम जी कार्रवाई ज़िले ऑर्गेनाइज़र मुजाहिद सिंधी हलाई। हिन प्रोग्राम में डिवीज़न कराची जे ऑर्गेनाइज़र सिकंदर ओठे सां गॾु बिलावल कॉलोनी यूनिट जे मुख़्तलिफ़ ज़िम्मेवारनि ऐं कारकुननि वॾे जोश ऐं जज़्बे सां शिरकत कई। शिरकत कंदड़नि में पहलवान कुमार, ज़ुबैर लंजार, मुसवर शेख, दर्शन सुमरो, इमरान लगारी, तमीज़ चन्नो, साजन शेख, दीदार हुसैन खोखर, शाहनवाज़ वेसर, हमीद सिंधी सरगाणी ऐं ॿिया शामिल हुआ। सिंध में बदअमनी जी हयातियूं गड़काइण लॻे। ज़ाती झेड़नि तकरारनि, बिरादरी तकरारनि में केतिरा ई नौजवान कुसिजी चुका, जॾहिं त क़त्ल वारा मामला रोज़ जो मामूल बणियल आहिनि। काल्ह बि शिकारपुर जेल मां ॿाहिरि निकिरंदे ॻोठाणे खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। कलरकोट वासी गोसबख्श उर्फ़ गोसल शर जी अदालत ज़मानत मंज़ूर कई, जंहिं ते खेसि आज़ादु कयो वियो ऐं हूअ जीअं ई अदालत मां ज़मानत वठी जेल मां आज़ादु थियो त खेसि क़त्ल कयो वियो। क़त्ल जा वाक़िया रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिंखे रोकण लाइ हुकूमत अञा ताईं के बि क़दम नथी खणे। जुडे में नीगर सां ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ लॻल धरणो 24 कलाक जारी रहियो। 24 कलाकनि खां पोइ जवाबदार गिरफ़्तार करण जे यकीन दिहानी ते ख़तमु कयो वियो। बदफ़ैली जे शिकार नीगर जे वारसनि क़ाइम ख़ानी बिरादरी पारां मंसूर क़ाइम ख़ानी, उमिरि दराज़ अयाज़ खोसो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी धरणो हंयो वियो, जॾहिं त धरणे में DSP डिघड़ी, DSP झुडो ऐं ॿिया पहुता। हुननि मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं 24 कलाकनि जी मोहलत तलब करे जवाबदारनि खे ॿीहर गिरफ़्तार करण जो यकीन ॾियारियो, जंहिं ते शहरियुनि
धरणो ख़त्म कयो। शहरीन धरणो ख़त्म कंदे चयो त जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न थिया त शहर में शटरबंद हड़ताल कई वेंदी। टंडो मोहम्मद ख़ान जी बेराज कॉलोनी वारे इलाइक़े में घरू अणबुण तां निढे भाउ फायरिंग कंदे वॾे भाउ खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। 37 वरहनि जे अशफाक अली ख़ासकेली खे संदसि भाउ आसिफ अली ख़ासकेली क़तल कयो। ॾखणवासी ॿिनि निगरनि खे पुलिस त बाज़ियाब न करायो पर ॿई निगर भुंग भरे घोटकी जे कचे मां आज़ादु थिया। ॾखण जे ॻोठ सालार जखरो वासी अगवा थियल ॿ निगर दोस्त भुंग भरे बाज़ियाब थिया। पुलिस ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो करे मगविन खे बाज़ियाब कराइण जी दावा करे छॾी। घोटकी जे कचे मां 13 सालनि जे राबेल चन्ना ऐं 11 सालनि जे काशिफ शाह खे कंदकोट पुलिस ड्रामाई अंदाज़ में बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मूजिबि ॿई निगर ॾखण जा रवासी आहिनि जिन खे घोटकी जे कचे मां बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस मूजिबि ॿिन्ही ॿारनि खे कंदकोट पुलिस टेक्निकल टीम जी मदद सां पतो लॻाए बाज़ियाब करायो। पुलिस पारां ॾोहारियुनि जो घेरो तंग करण बाद ॾोहारी ॿारनि खे छॾे फ़रार थी विया जिन खे पुलिस बाहिफ़ाज़ तरीक़े सां बाज़ियाब कराए वरितो आहे। ॿिन्ही ॿारनि खे वारसनि हवाले कयो वियो। ॿिन्ही ॿारनि जी बाज़ियाबी ते ख़ुशी जी लहर छाइजी वई। मगविन जे वारसनि जो चवणु आहे त SSP कश्मीर ज़ुबैर नज़ीर शेख पंहिंजे कोशिशुनि सां ॿिन्ही निगरनि खे बाज़ियाब करायो आहे। असां $1 रुपयो बि नाहे भरियो। ॿिए तरफ़ इलाइक़े में चोॿोल आहिनि त ॿिन्ही मगविन जी बाज़ियाबी भुंग एवज़ थी आहे। तंगवाणीअ जे ॻोठ इलाही बख़्श खोसो मां 10 ॾींहं अॻु तितर वठण लाइ कचे वियल नौजवान मोहम्मद हनीफ़ खोसो जे अगवा जी तस्दीक़ थी वई आहे। मोहम्मद हनीफ़ खोसो पंहिंजे वारसनि मां मुनीर अहमद खोसो खे वॉइस मैसेज कंदे चयो आहे त हू धाड़ियलनि वटि क़ैद आहे, हुन मथां तशदुद कयो पियो वञे। मगवी चवे थो त हुनजी न्याणी विकिणी क़ुर पाक खणी वञी कंहिंखां मदद वठी हुनजी जान छॾायो, ॿी सूरत में हुनखे तशदुद करे मारे छॾींदा। सिंध जे सरकारी मुलाज़िमनि मुतालबनि जी मजताल 21 जुलाई ते ऐवान सदर इस्लामाबाद साम्हूं धरणे जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जे चेयरमैन ऐं गस्टा जे मरकज़ी सदर हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकेली हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 30 जून ते कराची में थियल एहतजाज ते पुलिस गर्दी ऐं सिंध हुकूमत जी गैर ज़िम्मेवारी रवैये ख़िलाफ़ इस्लामाबाद ऐवान सदर साम्हूं एहतजाज जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुन चयो त हिकु तरफ़ PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे लिखत में मुलाज़िमनि जे पघारनि में 50% इज़ाफ़े जी घुर करे थो त ॿिए पासे सिंध में क़ाइमु PP सरकार उनजे उबतड़ 10% पघारनि ऐं 8% पेंशन में वाध करे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी कई आहे। हुन चयो त मुल्क में वधंदड़ महांगाई जे हिसाब सां तमामु घटि वाध कई वई आहे। सिंध में 10 लख हाज़िर सर्विस ऐं 4.5 लख रिटायर मुलाज़िम आहिनि। इंश्योरेंस ऐं बेनुअल फंड जा पैसा मुलाज़िमनि जे पघारनि मां कटिया वञनि था पर उन बावजूदि उन्हनि खे मुख़्तलिफ़ हरबा हलाए पंहिंजे पैसनि खां महरूम रखियो वियो आहे। जॾहिं त ॿियनि सूबनि में मुलाज़िमनि खे इंश्योरेंस ऐं बेनुअल फंड वक़्त ते जारी कया पिया वञनि। असां सिंध हुकूमत खे चार्टर ऑफ डिमांड ॾेई चुका आहियूं। असांजा 2 सादा मुतालबा आहिनि। ग्रेड 1 खां 21 ग्रेड जे मुलाज़िमनि जे पघारनि ऐं पेंशन में 70% इज़ाफ़ो, ग्रुप इंश्योरेंस जी अदायगी ऐं बेनुअल फंड ॾियण वारा मुतालबा शामिल आहिनि जिन खे सिंध हुकूमत जा नुमाइंदा पिणु दुरुस्त करार ॾियनि था पर उन बावजूदि सिंध हुकूमत चार्टर ऑफ डिमांड मंज़ूरु नथी करे। सखर में मंगणहार बिरादरी सां तालुक़ रखंदड़ औरतुनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि DIG ऑफिस आॾो इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुतासिरनि आशिक़ अली, इरफ़ान, ज़ीशान, कस्बानो, अब्दुल लतीफ़, रिहाना, कूंज, शहज़ादी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 23 जून ते संदनि नौजवान निसार अहमद खे साॻे बिरादरी सां तालुक़ रखंदड़ बासर माण्हुनि अली शेर, बशीर अहमद, गुलशन अली मंगणहार, मशाल ऐं नसीबुल्लाह बेरहमी सां तशदुद जो निशानो बणायो जंहिं सबबि निसार अहमद खे पहिरियां सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो जितां खेसि गम्स में दाख़िल करायो वियो जिते हू 14 ॾींहं इलाज हेठि रहण बाद फ़ौत थी वियो। मुतासिरनि इल्ज़ाम हयो त केस A सेक्शन थाणे ते दाख़िल हुजण बावजूदि पुलिस बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे।
हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ाऊं ॾिनी वञनि। कंदकोट में अमन जी बहाली लाइ तहरीक हलाईंदड़ शहरी इतिहाद ऐं आल पार्टी मूवमेंट जे अॻुवाणनि डॉक्टर महरचंद, हाफ़िज़ नसरुल्ला चना ऐं पीराफ भरचूंडी कश्मीर जे गादीनशीन मियां अब्दुल हफ़ीज़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कश्मीर ज़िले में काफ़ी अरसे खां वठी बदअमनी उरूज ते आहे। भत्ताखोरी ऐं फुरलूट सबबि शरीफ़ कारोबारी तबिको मजबूर थी लॾपलाण करे वियो। ॾोहारी ताक़तवर थी रोडनि ऐं रस्तनि ते कानवाई लॻाए फुरलूट कनि था। फुरलूट सबबि अवाम में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़ियल आहे। असीं मुसलसिल एहतजाज करे रहिया आहियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि कराची, सखर ऐं लाड़काणे में बि एहतजाज कयो, पर सिंध पुलिस ऐं सिंध हुकूमत एहतजाजनि जो आवाज़ ॿुधो अणॿुधो करे छॾियो, जंहिं करे ज़िले जे बाशूर अवाम इस्लामाबाद जो रुख़ कयो। इस्लामाबाद में कलम 144 लागू हो, पर हिमत करे बाहिमत अवाम भरपूर एहतजाज कयो, जंहिं करे वज़ीर आज़म नोटिस वरितो। वफ़ाक़ी सरकार राब्तो करे मुलाक़ात लाइ वफ़द घुरायो, जंहिंमें 4 रुकनी वफ़द मुलाक़ात करे ज़िले जे अवाम जे दर्द तां ऐं तकलीफ़ हुक्मरान ॾाढो रखी। इलाइक़े जे चूंडियल अवामी नुमाइंदनि MNA अलीजान मज़ारी, शबीर बजाराणी, शहरियार महर बि अमन अमान बाबति असांजे मौक़िफ़ जी हिमायत कई। वफ़ाक़ी वज़ीर चयो त 28वीं तरमीम सबबि कुझु मामला सूबनि ॾे आहिनि। कश्मीर जे अमन लाइ सदर आसिफ़ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध सां ॻाल्हाए कुझु न कुझु कयो वेंदो। असीं ज़िले में बदअमनी सबबि आवाज़ ऐवाननि ऐं हुक्मरान ताईं पहुचायो आहे। हाणे बि असीं प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए वफ़ाक़ी सरकार खे कयल वाइदो यादि ॾियारियूं था त अमन अमान लाइ ॾोहारियुनि ख़िलाफ़ु ऑपरेशन करे अमन बहाल करे ॾिनो वञे। हुननि चयो त तंगवाणी जे मोज़िज़ शेर ख़ान खोसे जे पुट खां फुर थियल गाॾी समेत शहरनि खां फुरलूट थियल सामान वापसि न थियण ते एहतजाजी धरणे जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। टंडवादम तालका अस्पताल ते राति देर सां DHO सां गॾु डॉक्टर दौलत ख़ान जमाली ओचितो छापो हयो त 2 ड्यूटी डॉक्टर गैर हाज़िर हुआ। उन्हनि जी बदिले में संदन पारां रखियल ख़ानगी डॉक्टर मेहदी लसकाणी मौजूदु हो। जॾहिं त DHO जी आमद जे इतला ते हिकु डॉक्टर आफ़ताब लगारी पंहिंजी ख़ानगी क्लिनिक छॾे तकड़ में अस्पताल पहुतो। DHO डॉक्टरनि जी गैर हाज़िरी ऐं ख़ानगी डॉक्टर जे ड्यूटी करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे गैर क़ानूनी ड्यूटी कंदड़ डॉक्टर खे पिणु छंड पटी। DHO वार्ड घुमी ॾिठा ऐं सफ़ाई न हुजण ते पिणु सख़्त कावड़ जो इज़हार कयो। DHO मूजिबि त अहिड़ी रिपोर्ट सेक्रेटरी सिंध खे रवानी कई वई आहे। सिंध हारी तहरीक जे मरकज़ी सदर मुस्तफ़ा चांडियो, मरकज़ी अॻुवान अली नवाज़ ॾाहिरी, दरिया ख़ान ज़ौर ऐं वकील अशोक कुमार पंहिंजे गॾियल बयान में खंड जे वधंदड़ अघनि ते ॻणती जो इज़हार कंदे मुतालबो कयो आहे त खंड जो अघु घटाए 130 रुपया फ़ी किलो मुक़ररु कयो वञे। अॻुवाननि चयो त हुक्मराननि पेट्रोल ऐं डीज़ल जो अघु वधाए महांगाई जो बम अवाम मथां किरायो आहे, जंहिं ग़रीब अवाम खे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर करे छॾियो आहे। अॻुवाननि वधीक चयो त हुकूमत ज़राइत खे तबाह करे हारिनी आबादगारनि जो मुआशी क़त्ल पई करे। हुक्मराननि पहिरीं पाणी जी हथरादू खोड़ करे अंबनि, केलनि ऐं ॿियनि मेवनि जा फसल तबाह करे छॾिया। हाणे बि साॻी सूरतहाल आहे। पाणी नथो ॾिनो वञे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते पाणी फ़राहम कयो वञे। ठठे में पुलिस चढ़ाई करे सूफ़ी फ़नकार इमाम अली बिरोही, नोहा ख़्वान, जुमन बिरोही, नवाज़ अली बिरोही समेत 6 ॼणनि खे खंभे खणी वई। पुलिस जी नाजाइज़ी ख़िलाफ़ु सियासी समाजी अॻुवाननि लियाक़त बिरोही जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ ॾोहनि में घुर्बल सुभान बिरोही जी गिरफ़्तारी लाइ छापो हयो वियो हो, जेको घर में मौजूदु न हुजण करे गिरफ़्तार न थी सघियो। संदसि वेझनि अज़ीज़नि खे गिरफ़्तार कयो आहे। थरड़ी मोहबत में फुर वारे वाक़े ख़िलाफ़ु शटर बंदि हड़ताल करे थाणे अॻियां एहतजाजी धरणो हयो वियो। दुकानदार अमीन गोपांग ऐं संदसि पुटु फ़हीम गोपांग खां हथियारनि जे ज़ोर ते फुरलूट कई वई। हथियारबंदनि ॿिन्ही खे यरगमाल बणाए 4 लख रुपया फुर कया, जंहिं ख़िलाफ़ु एहतजाज कयो वियो। सिंध यूनाइटेड पार्टीअ जी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव बॉडी जो इजलास पार्टी जे सदर सैद ज़ैन शाह जी सदारत हेठि जाम शोरे में थी गुज़रियो। इजलास में रोशन बुरड़ो, मुनीर हैदर शाह, अमीर आज़ाद पंवर, मुनीर नाइच, जगदेश आहूजा, रमज़ान बुरड़ो, असगर कुरैशी, ख्वाजा नवीद ऐं ॿियनि शिरकत कई।
इजलास में सिंध जी मौजूदा सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो त पार्टी जूं अंदरूनी चूंडूं अगस्त 2025 खां शुरू कयो वेंदियूं, जॾहिं त नवंबर 2025 में पार्टी जी मरकज़ी बॉडी जी चूंड मुकमल जमहूरी अमल जे तहत मुनक़िद कई वेंदी। उन्हनि चूंडनि जो मक़सदु पार्टी जे अंदरि जमहूरी रवैये खे हथी ॾियणु आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 23 जुलाई ते जामशोरो में मरकज़ी इजलास थींदो, 24 जुलाई ते टंडो मोहम्मद ख़ान, 25 जुलाई ते मटियारी ऐं 26 जुलाई ते नवाबशाह में मरकज़ी इजलास थींदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन